काश त अॼु मूंखे ठारू खान मिली वञे ऐं मुंहिंजी ॻाल्हि मञी विझे त वाह जी रोज़ी थींदी। काश इन घिटियों में दिलबर जो दीदार थी पवना है। ॿ टे हफ़्ता ज़िंदगी आ तो वधन ही वधन। नसीब अपना अपना। ठारा खान वॾी का हयाती थई अञा हाणे मूं तोखे दिल में यादि पे कयो ऐं तूं मुंहिंजे साम्हूं अची वएं। हाय हाय सदके सदके हुरा इनखे चवंदा आहिनि चल बहू तो मिलो मिली वई आहिनि। रही ॻाल्हि हयातीअ जी पूरा मुंहिंजी हयातीअ जी एराज़ी केतिरी बि वॾी छो न हुजे पर तो बिना त हिसे जे बराबर बि कान। मुंहिंजे बारे में न सोच, धी शम्मा जे बारे में सोच। उन्हे जी भी उम्र वधंदी थी वञे। इन्हे जो भी को लायो सजायो कंदे या ॾींदे इन्हे चरिये ढोलण खे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए हुरा पंहिंजी धी जो हक़ बख़्शराए छॾींदुसि पर न प्यारे 12 महीना मुहकारे जे पुट खे संग को न ॾींदुसि को न ॾींदुसि को न ॾींदुसि। पोइ जे चई त मां कोशिश कयां धीअ हिन दौरनि में पई लुॾंदी। इन्हे खे चवंदा आहिनि माउ। वाकई हुरा को शम्मा जी माउ बणिजी इहा ॻाल्हि सोची आहे। सच ॿुधाए न त मुंहिंजे दिल में तुंहिंजी मोहबत अधु किलो वधी वई आहे। अधु किलो त पोइ ठीकु आहे मां रिश्ते वारी ॻाल्हि खे हलाइण जी कोशिश कयां थी। बराबर हिकिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं शम्मा जी शादी थी वई ऐं वञी पंहिंजो घर वसाई ऐं मुंहिंजो घर ख़ाली थी वियो पोइ मुंहिंजो ख़्यालु केरु रखंदो? छो छोकिरे सजण खे कोन परणाईंदे छा? ख़बर अथई छोरो छा थो चए थो त जेकॾहिं मां शादी कंदुसि त चाचे जी धीउ सुहिणीअ सां कंदुसि त सॼी उमिरि मां कुंवारो वेठो हूंदुसि। मां हुन छोरीअ खे पंहिंजे घर में आणणी कोन।